नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में पीपी जे जीएलएन अॻुवाण वहीद मल्ला जे हाउस ते पीपी अॻुवाणी आसिफ फरियाल, रिहाई कमेटी जे मरकज़ी सदर मीर गाजू मल्ला, गुलाम नबी कोराई ऐं ॿियनि अवामी मेड़ाक बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त पीपी सरबराह आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टारपुर खे सियासी दुश्मनी तहत कूड़नि केसनि में फासाए अवाम खां परे करण जी कोशिश कई पई वञे, जेका साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। हिननि वधीक चयो है त पीपी कारकुन हमेशा कुर्बानियूं ॾिनियूं ऐं हाणे बि पीपी जा कारकुन पंहिंजे अॻुवाण लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तैयार है। मीर गाजू मल्ला चयो त नेब सियासी इदारो बणिजी जमहूरी सियासतदाननि खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे परेशान करे रही है, जेका क़ाबिल मज़म्मत अमल है। हिननि चयो है त सिंध में जल्द आसिफ ज़रदारी रिहाई कमेटी पारां पंहिंजे अॻुवाण जी आज़ादी लाइ एहतजाज तहरीक शुरू कई वेंदी। इन मौके ते आसिफ फरियाल रिहाई कमेटी जे सदर पीपी जे पुराणे जियाले वहीद मल्ला खे ज़िले नौशरो फिरोज जो सदर मुक़रर कयो वियो। ज़िले में मुकमल तंज़ीम साज़ी जा पिण इख्तियार ॾिना विया। इन मौके ते पीपी वर्कर मौला बख्श मल्ला, अली मल्ला, मोहम्मद शरीफ, अयाज़ अहमद ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।